सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत-हाल अवां सां शेयर कयूं पिया। हाणे ज़िक्र कयूं था लाड़काणे जो। अवांखे ॿुधायूं त लाड़काणे में मुक़ररु थियल नए एसएसपी ॾोहारियुनि जो घेरो तंग करे छॾियो आहे। पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। नाज़रीन, लाड़काणे में पुलिस पारां कार्रवाई कई वई आहे ऐं ॾोहारियुनि जो घेरो तंग कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं त पुलिस मुबैना मुक़ाबले दौरान हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। ॿिनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे हवाले सां बि स्ट्रेटजी जोड़ी वई आहे। लाड़काणे मां ही अवां सां ज़िक्र कयूं पिया जिते नए एसएसपी ॾोहारियुनि जो घेरो तंग कयो आहे। वधीक सूरत-हाल मालूम कयूं था। ब्यूरो चीफ मुनव्वर रिंद असां सां लाइन ते मौजूदु आहे। मुनव्वर, नए एसएसपी ॾोहारियुनि जो घेरो तंग कंदे संदनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो बि कयो आहे। गॾोगॾु हिकु ॾोहारी खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। मजमूई तौर ते जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं ॾोहारी सरगर्मियुनि में मुलविस जेके ॾोहारी आहिनि उन्हनि जे घेरे तंग करण जे हवाले सां एसएसपी कहिड़ो प्लान जोड़ियो आहे शहर अंदरि? हाँ जी, बिल्कुल। एसएसपी लाड़काणो जी लाड़काणे जी चार्ज वरिती आहे त चार्ज वठण खां पोइ हुन ॾोहारनि जो जेको घेरो आहे उहो तंग करे छॾियो आहे ऐं लाड़काणे में अॼु पुलिस मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे जेको आहे गिरफ़्तार करण जी पुलिस दावा कई आहे, जंहिंजो अज़हर अबड़ो नालो ॿुधायो वञे थो। ऐं हुन लाड़काणे में केतिरियूं फुरूं ऐं धाड़ा जेको आया हुआ ऐं ख़ासि करे शहर जे अंदरि जेके मोटरसाइकिलियूं फुर कयूं वञनि थियूं उन में उहो तमामु घणो मुलविस हो। ॿिए पासे एसएसपी लाड़काणो जेको आहे लाड़काणे में हिकिड़ो वॾो ब्लाइंड मर्डर केस हो मनान शेख जो, जंहिंखे 29 सेप्टेम्बर ते जवाबदारनि पारां गोलियूं हणी हुनखे क़तलु कयो वियो। उनजा जेके ॿ जवाबदार आहिनि कबीर जतोई ऐं शहज़ाद भुट्टो, उन्हनि खे गिरफ़्तार करण खां पोइ अॼु एसएसपी प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं हुन चयो त जवाबदारनि ॾोह जो इतराफ़ कयो आहे ऐं उन्हनि खां उन में जेके इस्तेमालु थियल शयूं मोटरसाइकिल ऐं पिस्टल जंहिं फायर कयो हुयो उहो बि हथु कयो वियो आहे। उन्हनि जी फॉरेंसिक टेस्ट बि कराई वई आहे जंहिंमें ॼणायो वियो आहे त हिन जवाबदारनि उहो पिस्टल जेको आहे इस्तेमालु कयो ऐं जवाबदारनि मोबाइल फ़ोन फुर करण जी मनान शेख खां कोशिशि कई हुई। मोबाइल फ़ोन न ॾियण खां पोइ हिननि पिस्टल या फायर करे नौजवान खे क़तलु करण खां पोइ फरार थी विया हुआ ऐं उहो केस जेको वॾो चैलेंज हो पुलिस लाइ। एसएसपी जीअं ई चार्ज वरिती त सख़्तु हिदायतूं ॾियण खां पोइ ऐं पंहिंजी कमेटी टीम जोड़ी जंहिं जेको आहे हिन केस खे ज़ाहिर कयो। एसएसपी जो इहो बि चवणो हो त जेके हिन केस खे वधीक मज़बूत करण जे लाइ वधीक हिन जांच खे जेको आहे वसी कयो थो वञे ऐं वधीक जेको आहे उनजी जांच कई थी वञे। जी मुनव्वर, वॾी महिरबानी मजमूई सूरत-हाल बाबति अपडेट करण लाइ। नाज़रीन, मुनव्वरनि सूरत-हाल बाबति आगाह कयो। लाड़काणे में मुक़ररु थियल नए एसएसपी पारां ॾोहारियुनि जो घेरो तंग कंदे गिरफ़्तारियुनि जो अमल हिन वक़्तु हलंदड़ आहे ऐं ॾोहारियुनि जे हवाले सां जेका जीअं मुनव्वर ज़िक्र कयो त नई स्ट्रेटजी जोड़ी वई आहे। जेके हाई प्रोफाइल केसिस आहिनि उन हवाले सां एसएसपी पारां नयूं हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि।